कंदासीं मिस्टर नीरू असरानी खे त अचनि ऐं जेको स्ट्रीट प्ले आहे उहो तव्हांजे साम्हूं पेश कनि श्री नीरू असरानी एंड टीम। नमस्ते। नीरू ऐं न्यू सिंधु आर्ट अकेडमी मुंबई जा कलाकार सीता सिंधु भवन जी कुर्बायती कोठ ते पेश था कनि हिकु नंढो मज़ाकी दिल बदली। भक्तियानी थोड़ो साव पटिया। हाँ थोड़ो आराम कर। पर आराम छो करया? भक्तियानी हाणे जा हेडो पंधु करे आई होस ताई वंजी वापस आई है। हिता का होस ताई वरी उता का हेस ताई पंधु करे मैं थकजी पई हुंदस। अब भक्तियानी तुनी साइज जे हिसाब सां दादी कर कया थी जोणे के फोन ए चवासी त घोटे बियन पराइन जैन सा वरी खोसे तो करे। परायूं जायूं पर दादी मां त तमा साई मुसा छा थोड़ो मजाक पियो किया न। मजाक? हां मानुन के खिलाने लाए तू ये मजाक करने है मुजी बेइज्जती करने। दादी तमा में प्रोफेशनलिज्म तमा में बिल्कुल काने। छा गाने? प्रोफेशनलिज्म खैर तवा के समझ में नहीं दो अंग्रेजी में दादी। हां भला बुधाए समझाई ने तो समझनस न। दादी प्रोफेशन माना थींदो आ कम धंधो। हां असा बिनी जो कम हिते छाए भगत विजी मानुन जो मन बहलाए उनन के खुश करण। बराबर। सो मां तवानी थोड़ी बेइज्जती कई ऐं इन लाइ माण्हू थोड़ो खुश थिया त मां त पांजो कम करे रहियो आ न दादी। हां तेने के चेबो प्रोफेसर। प्रोफेसर ना दादी प्रोफेशनलिज्म। लिज्म भला हाणे शुरू कया? हां शुरू कर। अरे दादी हाणे वरी छा पियो? दादी महेश चंद्र साव जा 50 साल गायण जा पूरा थिया उन्हनि हाणे जा हेडी सुठी मौज मचाई आ तव्हां वरी बेसुरो गाए करे इन मौज जो सत्यानाश न कयो न। अरे उहा ॻाल्हि बराबर आ पर भगत शुरू करण खां पहिरीं भगत साहब खे यादि करण तमामु ज़रूरी आ। भगत साहब के दादी? अमर शहीद भगत कंवर राम। असां सभिनी जो सिरमौर भगत कंवर राम। भगत साहब फरमाइन था छा था फरमाइन दादी? दादी क्यों छा थियो है? सब आता वेठा आहिनि नाटक ॾिसण लाइ तव्हांजो गानो ॿुधण लाइ थो रही। अरे पर उहो त ॿुधायूं था पर इहा त रीत आहे न भगत शुरू करण खां पहिरीं हिकु मुखड़ो त ॻाइण ॾे। दादी त मां हिकु सेट में पूरो कयो न मां हिकु मुखड़ो ॻाईंदसि ऐं तूं विचल दादी न कर मूंखे मुंझाए न ठीकु आहे? चलो दादी अंतरे ते न वञो महिरबानी करे मुखड़े में ख़त्म कजो। भला कयां हाणे? हां कयां? हां निधड़ आया माने माणी आहे आधार तुहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुहिंजो ओ सदके धणीअ जे बेड़ो तार मुहिंजो। बस दादी फुल स्टॉप। ठीक है हां तो हाणे कहानी ॿुधायूं? हां ॿुधायो न दादी ॿुधायो न ॾेखार पर असांखे लिखाणी आ। ज़मानो केरो आ दादी ॾेखार न बोलो। प्यारी साथ संगत अॼु जी ये कहानी बिल्कुल नई आ। असल दादी हाणे भट्टीअ मां ताज़ी कढी आई आ। हां असल खोटे करे खणी आई आ जेका कने ढापजंदी नाहे। अरे कहानी दिल जे बारे में आ जेका कने ढापजंदी नाहे। कने पूरी कने पवंदी आ। असल नेवर सेटिस्फाइड। हां ये माई सेटिस्फाइड नाहे। केड़ी माई दादी? फिर माई चेती जा माना कहानी जा किरदार अचण शुरू थी गया। कहानी शुरू थी वई आ त पोइ असां हिते बि करे छा था कयूं दादी? बाकी जो कम ही किरदार पाणे पूरो कंदा। असां त निकरूं दादी। हां हलो